अस्सलामुअलैकुम दोस्तों। सोप सिराल मोहब्बत जे माग जे बदिरां कहिड़ो ड्रामो अचण वारो आहे ऐं कहिड़ो कॾहिं ईंदो ऐं उनजो टाइम टेबल वग़ैरह छा हूंदो, इन सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था नए ड्रामे जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सिंध टीवी ते हिन मोहब्बत जे माग जे बदिरां नओं ड्रामो चंड किरण अची रहियो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकु या ॿिनि हफ़्तनि खां पोइ उहो सिंध टीवी ते नशर थी वेंदो। असां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे बदिरां जेको ड्रामो अचण वारो आहे उहो तमामु बहितरीनु मज़ेदार आहे ऐं उन में अब्बास गुल आहे जेको मोहब्बत जे माग में जेको आहे सो रांझनि जो किरदारु अदा करे रहियो हुयो ऐं ॿिया बि जेको आहे सो सुठा अदाकार हिन में आहिनि जेके मोहब्बत जे माग में हुया। ऐं असां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन मोहब्बत जे माग खां वधीक उन ड्रामे में मज़ो हूंदो ऐं उन में सुठा एक्टर अब्दुल सत्तार बि आहे जेको ज़हर ज़िंदगी में जेको आहे सो हुयो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अॻिते हली तमामु बहितरीनु मज़ो थींदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार जे बदिरां बि जेको आहे दोलाब ड्रामो ईंदो ऐं दोलाब ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। जी हाँ दोस्तों, असां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त तमामु बहितरीनु ड्रामो आहे, उहो बि सिंध टीवी ते तमामु जल्द अचण वारो आहे, रिकॉर्डिंग हले थी पई। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।